काबिल एहतराम साइंसदान हुसैन शलगरी साहब हिन महफ़िल जो मोर हाजी मोहम्मद अशरफ बिरोई साहब ऐं मुझे साथ जो साथी मोहम्मद रफ़ीक निज़ामानी साहब, साईं शकूर सारंग साहब, मुख्तियार अमन सोलंगी साहब ऐं मुझे साथ जो साथी गाजी खान जमाली साहब ऐं असांजो सीनियर हमेशह असां उन मां कराईंदड़ हाजी नाज़र हुसैन निज़ामानी साहब, असांजो तमाम सीनियर पेटेल जो मरकज़ी उहदेदार रहंदड़ साईं शाहीन अख्तर संगेड़ा साहब, असांजे डिवीज़न जा सदर साहिबान, ज़िलनि जा सदर साहिबान, शहीद बेनज़ीराबाद ज़िले जा उस्ताद साथियो, तालके दौड़ जा उस्ताद साथियो ऐं मुंहिंजो उस्ताद भेनरियो, साहबी दोस्तो, हिन स्टेज जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदड़ साईं गुलज़ार अमन, साईं शमीर, केतिरनि जा नाला वठां, पूरी सिंध खां कई उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सब खां पहिरियों तव्हांजो मुख़्तसिर टाइम वठंदुसि। साईं इंतज़ार साहब चवानी त आख़िरी मुक़रर सां वॾी हिकिड़ी सितमगरी हूंदी आहे त जिते पंजनि कलाकनि खां उस्ताद पंहिंजे अॻवाननि जो, पंहिंजे रबरनि जो, पंहिंजे महबूब भगवान जंहिंजी अॼु हीअ पार्टी थी रही आहे उन जे इंतज़ार में, उन जे ॻाल्हाइण जे इंतज़ार में वेठा हुजनि, बुख ऐं ॾुख ते यकीनन असांखे उन्हनि जो अहसासु आहे। ऐं हिन प्रोग्राम जे मोर जे हवाले सां ॻाल्हाईंदो हलां त हाजी मोहम्मद अशरफ बिरोई साहब उहो दोस्त आहे, उहो मेहनतकश उस्ताद रहियो आहे, जेतिरो टाइम बि असां सां रहियो आहे, हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त हुन में पंहिंजे जीअं कि वालिदैन में पंहिंजे बच्चनि जे लाइ सभु गुर हूंदा आहिनि त उस्तादनि जे लाइ, उस्तादनि जे दर्दनि जे लाइ हिन वटि सभु गुर ऐं अॼु सभु ज़रूरु जो मालूमात हुई। ही अहिड़ा माण्हू मुश्किल सां जेको आहे तंज़ीमनि में ईंदा आहिनि। ही बहितरीन तबीयत जो मालिक, शरीफ तबीयत जो मालिक ऐं बहितरीन दोस्तनि जो दोस्त रहियो आहे। हमेशह असां सां जॾहिं बि साईं जी गुफ़्तगू थी आहे त साईं जे बसीरत ते या साईं जे कमकार जे हवाले सां तव्हां सम्झा थो सभु दोस्त ॻाल्हाए विया, जेतिरो कुझु ॻाल्हाए विया आहिनि उहो घटि आहे। हिन ज़िले जो असांजो क़ाबिल एहतराम मोहम्मद सालिम खान ज़रदारी साहब उठी वियो, जेको असांजे हिन पेटेल जो घटि में घटि 6 टेन्यूर खां वठी आयो आहियां सिंध जो सदर थियो आहे, हू असांजो सरफरस्त आला रहियो आहे। ऐं हींअर बि असीं पाण जो भली रिटायर कयो आहे पर असीं वरी बि पंहिंजे पेटेल जो हुनखे सरफरस्त आला चवंदा आहियूं। बहरहाल साईं सालिम खान हुजे हा त शायदि अञा कुझु ॻाल्हियूं हुनजे साम्हूं मूंखे रखणियूं हुयूं ऐं ज़रूरु रखूं हा। उस्ताद साथियो, जिते उस्तादनि जो प्रोग्राम हुजे, जिते उस्तादनि जी गजानी हुजे, यकीनन उते उस्तादनि जे मसइलनि, अहजनि, तकलीफ़ुनि, दर्दनि जी ॻाल्हि ज़रूरु करणी पवंदी। सभ खां पहिरियां ऐं इन शइ ते ॻाल्हायां त सभु दोस्त पूरी सिंध जेका शइ असांजो सिंधियुनि जो जियापो आहे उहो सिंधू दरिया जो पाणी आहे ऐं सिंधू दरिया जे पाणीअ ते जेको धारो लॻी रहियो आहे, जेका कैनाल कढिया रहिया आहिनि, उन्हनि जी असीं सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं वॾे वाके उन्हनि खे असीं